अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे त सभु ठीक ठाक ख़ैर ख़ैरियत सां हूंदो। लास्ट लेक्चर असां डिस्कस करे आया हुआसीं कैरेक्टरिस्टिक्स ऑफ म्यूजिकल साउंड जे हवाले सां इंटेंसिटी जे बारे में। अॼु असां डिस्कस कंदासीं उन ई हवाले सां उन जे प्रॉपर्टीज़ जे हवाले सां यानी कैरेक्टरिस्टिक्स ऑफ म्यूजिकल साउंड जे हवाले सां ऐं जेके कुझु मखसूस जेके असांजूं प्रॉपर्टीज़ आहिनि उन्हनि ते डिस्कस करे था वठूं। अचो त हाणे ॾिसो हिन में हिकिड़ी असांजी आहे लाउडनेस। त हाणे पॉइंट इहा त असां स्टडी था कयूं कैरेक्टरिस्टिक्स ऑफ म्यूजिकल साउंड। हाणे लाउडनेस में कॉन्सेप्ट छा हूंदो आहे? लाउडनेस एक्चुअल में साउंड जी हिकु अहिड़ी प्रॉपर्टी आहे जेका असांखे डिस्टिंग्विश करे ॿुधाईंदी आहे। डिस्टिंग्विश करे छाजे बारे में डिस्टिंग्विश करे ॿुधाईंदी आहे? फेंट एंड लाउड साउंड। ज़हन नशीन करे छॾिजो, फेंट एंड लाउड साउंड जे विच में असांखे डिस्टिंग्विश करे ॿुधाईंदी आहे। फेंट माना जेको हल्को आवाज़ धीमे आवाज़ हुजे ऐं लाउड माना वॾी शिद्दत वारो आवाज़। पॉइंट इहा हुआ त जॾहिं बि असां फेंट जीअं मिसाल ॻाल्हि बेबी चाइल्ड हुजे नंढड़ो ॿार हुजे उन जो आवाज़ ॾिसूं ऐं जेकॾहिं वॾो मर्द या वॾो को आहे उनखे जेकॾहिं असां आवाज़ खे कंपेयर कंदासीं त फेंट उन नंढे ॿार जो फेंट आवाज़ हूंदो आहे ऐं लाउड असांजो छा चवंदासीं जेको वॾो मर्द हुजे। जीअं मिसाल ॻाल्हि जेकॾहिं असां कंपेयर कयूं क्लास में स्टूडेंट जे बेसिस ते त जेकॾहिं उहो स्टूडेंट को क्वेश्चन पुछंदो आहे टिजी कॾहिं कॾहिं समटाइम टीचर खां त उनजो फेंट आवाज़ हूंदो आहे ऐं उन ई सवाल ते जेकॾहिं मिसाल ॻाल्हि को टीचर जेको आहे शाउट करे तेज़ आवाज़ करे ॿुधाएसि त असां चवंदासीं इहो उनजो लाउड आवाज़ हूंदो आहे। त अहिड़े तरीक़े सां असांखे फ़र्क़ु करे ॿुधाईंदी आहे केरु लाउडनेस हिकु अहिड़ी प्रॉपर्टी आहे जेका हिन ॿिनि फेंट ऐं लाउड जे माना विच में फ़र्क़ु करे ॿुधाईंदी आहे। अच्छा, हिन लाउडनेस खे इन सां कंपेयर कबो आहे, इहो माना चवंदा आहिनि त मैग्नीट्यूड ऑफ ऑडिटरी सेंसेशन अथव। मैग्नीट्यूड ऑफ ऑडिटरी सेंसेशन। सो पॉइंट इहा हुआ त मैग्नीट्यूड ऑफ ऑडिटरी सेंसेशन जो मतिलबु आहे त जेकॾहिं तव्हांजे ॿुधण जी सलाहियत जेतिरी आहे उन जे मुताबिक़ लाउडनेस थींदी न। जेतिरी तव्हांजी ॿुधण जी सलाहियत हूंदी उन जे मुताबिक़ तव्हांजो यानी कि लाउडनेस जो कॉन्सेप्ट ईंदो आहे। ठीकु आहे। त लाउडनेस जो जेको SI में यूनिट हूंदो आहे उहो एक्चुअल में ज़हन नशीन करे छॾिजो सोन हूंदो आहे। सोन कंहिं ते 1000 हर्ट्ज़ जे बेसिस ते हूंदो अथव। माना 1000 फ्रीक्वेंसी जॾहिं हूंदी आहे उते जेको यूनिट असां लाउडनेस जो वठंदा आहियूं उहो 1 यानी कि सोन वठंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे लाउडनेस यानी कि छा ते यानी डिपेंड कंदो आहे, यानी कि लाउडनेस असां चवंदासीं त छा ते डिपेंड कंदो आहे। हाणे डिपेंड खोड़ सारनि फैक्टरनि ते कंदो आहे। लाउडनेस खे असां एल सां ज़ाहिर था कयूं। लाउडनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एम्पलीट्यूड स्क्वायर। हीउ जेको असांजो आहे इहो एम्पलीट्यूड आहे। एम्पलीट्यूड। हाणे एम्पलीट्यूड छा हूंदो आहे त एम्पलीट्यूड असां सिंपली चवंदा आहियूं इहो मैक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे। मैक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ वाइब्रेटिंग बॉडी या वाइब्रेटिंग पार्टिकल्स। ठीकु आहे। हाणे कीअं एम्पलीट्यूड असां एग्जांपल था वठूं कंहिं वेव जे बेसिस ते त जेकॾहिं ही हिकिड़ी लहर आहे वेव जो आहे क्रेस्ट जे हिसाब सां ऐं हिते असां जेकॾहिं ॿियो वठूं त ही ॾिसो हाणे के जो वधि में वधि मैक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे त असां चवंदासीं हेठे वारे जो। हीअं ई जेकॾहिं हिते को अहिड़ो इंस्ट्रूमेंट हुजे ऐं गिटार वग़ैरह आहे उनजी वायर आहे प्लग था कयूं। प्लग करण सां जेकॾहिं मथे हली वञे ऐं जेकॾहिं असां आहिस्ता प्लग था कयूं त मे बी हेतिरो हलियो वञे। हाणे हिन ॿिन्ही में कंपेयर कंदासीं त कंहिं में वधि में वधि मैक्सिमम डिस्प्लेसमेंट थियो आहे त जेको वधि में वधि मैक्सिमम डिस्प्लेसमेंट थींदो आहे असां उनखे छा चवंदा आहियूं
एम्पलीट्यूड। हाणे हिते कॉन्सेप्ट आहे जेकॾहिं वधि में वधि एम्पलीट्यूड थिए थो त असां चवंदासीं लाउडनेस वधीक थींदी, ऐं जेकॾहिं घटि एम्पलीट्यूड थिए थो त असां चवंदासीं लाउडनेस बि घटि थींदी आहे। त इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे लाउडनेस जे बेसिस ते। हिते जेकॾहिं असां कंपेयर कयूं, हिकिड़ो इंस्ट्रूमेंट हुजे असांजी नंढी का ढोलक हुजे, नंढी असांजी छा हुजे का ढोलक हुजे, ऐं उन सां असां कंपेयर कयूं वॾे ड्रम खे जेकॾहिं कंपेयर कंदासीं त हिते तव्हां ॾिसंदो त हिते जेकॾहिं असां कंपेयर था कयूं त पॉइंट इहा त जेकॾहिं ही वॾो ड्रम आहे, इन जी जेको आहे माना इहो वाइब्रेशन में वधि मथे वञी सघे थो, त हिन में आवाज़ लाउड पैदा थी सघे थो, ऐं हीअ जेके ढोलक आहे इन में एतिरो मथे न वञी सघंदो। इन जे करे असां चई सघूं था त हिते लाउडनेस घटि आहे, छो जो वाइब्रेशन उन ऑब्जेक्ट जी घटि थींदी ऐं हिते वाइब्रेशन वधि में वधि थींदी। त इन बेसिस ते असां कॉन्सेप्ट वठी सघूं था त लाउडनेस डायरेक्टली प्रोपोर्शनल हूंदो आहे एम्पलीट्यूड सां। ईअं ई जेकॾहिं असां लाउडनेस जो रिलेशन वठूं एरिया सां बि डायरेक्ट रिलेशन हूंदो अथव। एरिया सां ज़हन नशीन करे छॾियो त जेकॾहिं कंहिं बि ऑब्जेक्ट जेको वाइब्रेटिंग आहे ऐं उन जी छा हुजे, ज़हन नशीन करे छॾियो एरिया वधीक हुजे त उन में लाउडनेस वधीक थींदी। इतां ई बेस्ट एग्जांपल तव्हांजे साम्हूं आहे त ही जेकॾहिं ड्रम आहे इन जी एरिया वधीक वा ऐं हिन जी एरिया घटि वा, त हाणे जंहिंजी एरिया वधीक हूंदी उन में लाउडनेस वधीक थींदी, जंहिंजी एरिया घटि हूंदी उन जी लाउडनेस घटि थींदी। हाणे कॉन्सेप्ट कीअं आहे, जीअं हिकिड़ी मूवी आहे शाहरुख खान जी कोयला, उन में जॾहिं हू दुहिल खे वॾे ड्रम खे वॼाईंदो आहे त उहो लाउडनेस जो जेको आहे शिद्दत वारो आवाज़ परे परे ताईं माना ॿुधण में ईंदो आहे, ऐं जेकॾहिं उते हू ढोलक वॼाए हा त एतिरो शिद्दत वारो आवाज़ न पैदा थी सघे हा। त असां ईअं चई सघूं था त लाउडनेस जे बेसिस ते एरिया उन वाइब्रेटिंग ऑब्जेक्ट जी वधीक त पोइ इन जे करे शिद्दत वारो लाउड आवाज़ पैदा थींदो, ऐं जेकॾहिं एरिया घटि आहे त लाउडनेस घटि पैदा थींदी आहे। हिकिड़ो इहो सेंस। ॿियो लाउडनेस आल्सो डिपेंड ऑन यानी कि डिस्टेंस बिटवीन द सोर्स एंड लिसनर। माना जेकॾहिं हिते हुजे असांजो को लिसनर, ठीकु आहे, ऐं हिते को सोर्स हुजे, इन सोर्स मां आवाज़ जा वेव्स निकिरनि, ठीकु आहे, मिसाल ॻाल्हि सायरन को वॼे पियो, हाणे आवाज़ जा वेव्स निकिरनि था, ही हेतिरो डिस्टेंस आहे, ऐं हिते जेकॾहिं असां हिते हींअर कंपेयर कयूं हीअं ऐं हेॾे सोर्स हुजे, हाणे ॿुधायो त हिन मां आवाज़ जा वेव्स निकिरनि था। हाणे हिननि ॿिन्ही जे विच में जेको ही डिस्टेंस आहे ऐं हिन ॿिन्ही जे विच में जेको ही डिस्टेंस आहे, त हाणे सवाल इहो थो पैदा थिए त ही जेको डिस्टेंस आहे घटि, ही जेको डिस्टेंस आहे वधीक, इन में कॉन्सेप्ट कीअं ईंदो, असां ईअं चवंदासीं, सिंपली असां ईअं चवंदासीं त डिस्टेंस वधीक हुजण जे करे, डिस्टेंस वधीक हुजण जे करे लाउडनेस घटि थींदी ऐं डिस्टेंस घटि हुजण जे करे लाउडनेस वधीक थींदी। अंडरस्टूड आहे, शिद्दत वारो आवाज़ थींदो न, जेकॾहिं उहो लिसनर सोर्स जे वेझो आहे, सायरन जे वेझो आहे, जितां उहो आवाज़ पैदा पियो थो थिए उन जे वेझो आहे त आवाज़ शिद्दत वारो पैदा थींदो, ऐं जेकॾहिं परे बीठो आहे त लाउडनेस घटि थींदी। इन मां साबित थियो त लाउडनेस जो डिस्टेंस आहे, कहिड़ो डिस्टेंस, सेपरेशन बिटवीन द सोर्स एंड लिसनर, इन्हनि ॿिन्ही जे विच में जेको डिस्टेंस हूंदो उन सां इनवर्स रिलेशन आहे, माना डिस्टेंस घटि लाउडनेस वधीक, डिस्टेंस वधीक लाउडनेस घटि। त इहो सेंस हूंदो अथव लाउडनेस जो ऐं हिननि फैक्टरनि ते डिपेंड कंदो आहे। अच्छा, मे बी तव्हांखां केरु पुछे त एम्पलीट्यूड हिकिड़ो मैक्सिमम डिस्प्लेसमेंट हूंदो आहे, मैक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ वाइब्रेटिंग बॉडी, त इन जो यूनिट छा थींदो, इन जो यूनिट हूंदो अथव मीटर, छो जो डिस्प्लेसमेंट आहे लेंथ आहे, त इन जे बेसिस ते असां इन खे कंपेयर कंदा आहियूं। हाणे इहो कॉन्सेप्ट आहे लाउडनेस जे हवाले सां, सो ही जेसि ताईं नोट करे वठो। हाणे असां डिस्कस करे था वठूं लाउडनेस सां हिकिड़ो रिलेटेड टर्म आहे जेको असां चवंदा आहियूं यानी इंटेंसिटी लेवल। जंहिंखे असां पी सां ज़ाहिर कंदा आहियूं, निशानी पी हूंदी अथसि।
इंटेंसिटी लेवल में असां खे लाउडनेस मैक्सिमम लाउडनेस मिनिमम इन्हनि ॿिन्ही जे विच में जेको डिफरेंस आहे इन जे मुताबिक़ मालूमात थींदी आहे. अगेन the difference between the maximum loudness and minimum loudness is known as what? Intensity level. The loudness जेकॾहिं मैक्सिमम आहे माइनस डिफरेंस, ठीकु आहे, लाउडनेस मिनिमम आहे, इन्हनि ॿिन्ही जे विच में जेको डिफरेंस ईंदो आहे, इहा जेकी रिज़ल्ट मिलंदी आहे उहा इंटेंसिटी लेवल जी मिलंदी अथव. सो अगेन इंटेंसिटी लेवल हिकु अहिड़ी क्वांटिटी प्रॉपर्टी आहे जेका मैक्सिमम ऐं मिनिमम लाउडनेस जे विच में केतिरो फ़र्क़ु थी सघे थो इन जी असांखे रिज़ल्ट ॿुधाईंदी आहे. इहा असांजी इंटेंसिटी लेवल आहे. हाणे इन जे बेसिस ते जेको साइंटिस्ट हो जंहिं इन जो कॉन्सेप्ट ॾिनो हुयो ऐं उहो हुयो ग्राम बेल, जंहिं टेलीफोन इन्वेंट कई हुई. त इन ज़माने में इन ॿुधण जी सलाहियत जे बेसिस ते इंटेंसिटी लेवल जो कॉन्सेप्ट आयो. त मैग्नीट्यूड ऑफ ऑडिटरी सेंसेशन आहे, माना हर कंहिंजी ॿुधण जी सलाहियत आहे त केतिरो हुजणु घुरिजे जॾहिं हू मोबाइल ते या टेलीफोन ते ॻाल्हाए. त इन बेसिस ते हिन हिकिड़ो टर्म यूज़ कयो हो इंटेंसिटी लेवल जो, लाउडनेस मैक्सिमम टू लाउडनेस मिनिमम जे बेसिस ते. हाणे इन मां जॾहिं हू रिज़ल्ट कढी करे इन खे काउंट करण जे लाइ जेको हिन फार्मूलो ठाहियो हो, जंहिं ते असां यानी ही log I over I naught वठंदा आहियूं. हाणे हिते ही मैथमेटिकली यानी फार्मूलो आहे, उन बेसिस ते हिन सां कैलकुलेशन थींदी आहे. हाणे हिते कॉन्सेप्ट इहो आहे त व्हाट इज I, त असां चवंदासीं जेका गिवन इंटेंसिटी हूंदी आहे उन जे बारे में मालूमात आहे, ऐं जेका I naught आहे इहा असांजी यानी ऑडिबल फेंटेस्ट जेका ऑडिबल असांजी हूंदी आहे इंटेंसिटी, फेंटेस्ट ऑडिबल इंटेंसिटी, ठीकु आहे. ऐं असांजो जेको लॉग टर्म आहे हिते, लॉग टर्म एक्चुअल में पावर सां कंपेयर थो थिए या इंटेंसिटी शिद्दत सां कंपेयर थो करे. हाणे हिते इंटेंसिटी लेवल चेक करणी आहे, पावर चेक करणो आहे. जॾहिं बि असां मैथमेटिकली कंहिंजो पावर चेक करणु चाहींदा आहियूं त असां मैथमेटिक्स में लॉग यूज़ कंदा आहियूं. त लॉगरथम कंहिं बि शइ जो, कंहिं बि क्वांटिटी जो पावर शो कंदो आहे. इन जे करे असां हिते लॉग सां पावर खे, इंटेंसिटी खे मापियूं था, इंटेंसिटी लेवल खे मापियूं था, ठीकु आहे. त हाणे इहो कॉन्सेप्ट आहे. हाणे इन जे लाइ जेको यानी तव्हां हायर क्लासिस में जेको फर्स्ट ईयर में पढ़ंदो त उन जे लाइ वेबर फेकनर लॉ हिन खे चइबो आहे, वेबर फेकनर लॉ, ठीकु आहे. वेबर फेकनर लॉ इन खे चयो वेंदो आहे इंटेंसिटी लेवल जे बेसिस ते, log I over I naught. हाणे ही कॾहिं आहे जॾहिं असां इंटेंसिटी लेवल जो वैल्यू बेल में वठंदासीं. बेल छा आहे? हिकु यूनिट आहे. एसआई सिस्टम जे बेसिस ते जेकॾहिं इंटेंसिटी लेवल जो यूनिट वठंदा आहियूं उहो असां बेल वठंदा आहियूं, ठीकु आहे. त बेल कंहिंजो यूनिट आहे? इंटेंसिटी लेवल जो. इहो ज़हन में रखे छॾिजो, ठीकु आहे. हाणे असां चाहियूं था बेल सां कंपेयर कयूं, वरी इन जो स्मॉलर यूनिट हूंदो अथव. त हिकिड़े बेल में, वन बेल में 10 डेसीबेल हूंदा आहिनि, डीबी हीअं लिखंदा आहियूं, 10 डेसीबेल हूंदा अथव. त हाणे जेकॾहिं असां log I over I naught जेको ही फार्मूलो आहे, जेकॾहिं असां इंटेंसिटी लेवल जो वैल्यू बेल में वठंदासीं त ही लिखंदासीं, पर जेकॾहिं असां चाहियूं था त डेसीबेल में वठूं त पोइ ॾिसो log I over I naught आहे. त इते असां बेल जी जॻह ते 10 वारो वैल्यू हिन में एड कंदासीं, यानी कि हुन में रखंदासीं, प्लेस कंदासीं, माना हीअं रखंदासीं 10 log I over I naught. हाणे हीअ त असांजी गिवन हूंदी का बि इंटेंसिटी. हीअ छा आहे? हीअ असांजी फेंटेस्ट जेके असां थ्रेशोल्ड इंटेंसिटी चवंदा आहियूं. थ्रेशोल्ड इंटेंसिटी अथव, ज़हन में रखे छॾिजो. इन जो वैल्यू छा आहे इहो ॿुधायां थो. I naught जो वैल्यू जेको हूंदो आहे, I naught जेकी असांजी फेंटेस्ट या थ्रेशोल्ड इंटेंसिटी आहे, उन जो वैल्यू हूंदो अथव 10 पावर -12 वाट पर मीटर स्क्वायर. जो वाट पर मीटर स्क्वायर इंटेंसिटी जो यूनिट हूंदो आहे. सो अगेन हाणे जेकॾहिं असां
हिन फार्मूले खे ठाहियूं था log I over I naught त हिते P is equal to 10 log I over I naught आहे। ही असांजो जेको फार्मूलो आहे कैलकुलेशन जे लाइ असां इंटेंसिटी लेवल खे काउंट कंदासीं, लेकिन छा में डेसिबेल में, छा में डेसिबेल में। हाणे इन्हनि ॿिन्ही फार्मूलनि ते हिकु हिकु एग्जांपल करे वठूं, ॾिसजो त कीअं थो थिए। त हाणे जेकॾहिं तव्हां गौर सां ॾिसंदो हिन फार्मूले में, जेकॾहिं तव्हां केरु पुछे त सायरन यानी हिकिड़ो हार्न सायरन वॼे ऐं उन जी जेकी इंटेंसिटी गिवन हुजे उहा असांजी 10 पावर 0 हूंदी आहे, 10 पावर 0 या असां चवंदासीं त 1 वाट पर मीटर स्क्वायर। छो जो 10 पावर 0 असांजे कंहिंजे बराबर हूंदो आहे, 1 जे बराबर हूंदो आहे। त हाणे असां कीअं इन खे बेल में या डेसिबेल में कंदासीं, त फार्मूलो ॿई लॻायो, log I असांजी केतिरी आहे, I असांजी गिवन आहे यानी 1, असां 1 हिते रखंदासीं। I naught फार्मूले में आहे, I naught कंहिंजे बराबर हूंदी आहे, 10 पावर माइनस 12 जे, ज़हन में रखी छॾिजो 10 पावर माइनस 12 जे। हाणे तव्हां जॾहिं ॾिसो log साॻियो रखो, 10 पावर माइनस 12 ते डिवाइड थो करे मथे वञी मल्टीप्लाई कंदो त पावर हिन जो प्लस थींदो त 10 पावर 12 थींदो। त जॾहिं तव्हां log 10 पावर 12 सॉल्व कंदो त तव्हांजो कैलकुलेशन में वैल्यू ईंदो 12 छा 12 छा डेसिबेल या बेल, ही बेल में थो अचे, ज़हन में रखे छॾिजो इहो 12 छा में अची वेंदो, बेल में। सो इहो इंटेंसिटी लेवल जो वैल्यू अची वियो बेल में। हाणे जेकॾहिं तव्हां डेसिबेल में था वठणु चाहियो त पोइ ॾिसो हाणे 10 साॻियो रखंदो, log बि रखंदो, I असांजी केतिरी गिवन आहे 1 आहे, अपान में I naught केतिरी आहे 10 पावर माइनस 12। हाणे जेकॾहिं तव्हां 10 साॻियो रखो, log बि साॻियो रखो, 10 पावर माइनस 12 मथे खणी ईंदो पावर प्लस जो थींदो, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं ही तव्हां 10 log 10 पावर 12 कंदो तव्हांजो एग्ज़ैक्ट जवाब 120 डेसिबेल अची वेंदव, 120 डेसिबेल। त ईअं असांजो सोल्यूशन थींदो अथव, ज़हन नशीन करे छॾिजो त ईअं क्वेश्चन बि ईंदा आहिनि त जेकॾहिं को सायरन हुजे, हाणे इंटेंसिटी आहे यानी कि हिन जी टेबल अथव, यानी टेबल आहे हिन जी गिवन हूंदी आहे इंटेंसिटी हर कंहिंजी सायरन जी, जेट तयारे जी या ॿिया जेके बि साउंड्स हूंदा आहिनि उन्हनि जी इंटेंसिटी गिवन हूंदी आहे। इन बेसिस ते ये फार्मूला माना इन फार्मूले सां प्रूफ थींदो आहे। त ही तव्हांजो आहे त यानी लाउडनेस ऐं इंटेंसिटी लेवल जे बेसिस ते ॻाल्हि। हाणे असां अॻियां डिस्कस करे वठंदासीं छाजे बाबति, पिच ऐं क्वालिटी जे बाबति। जेसि ताईं तव्हां नोट करे